अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार और है बारवी थे सबका फिर शाम तनासी हेडलाइंस। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक 8 मरीज फौत, एनसीओ से पारा 377 नवन केसन की तस्दीक, हाकारी केसन की शरह ॿुड़ी ॾाई 8.5 से रही। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह पर कानूनी अदावतन के रेगुलराइज करण लाइ ऑर्डिनेंस गवर्नर ॾांहुं उमाड़ी छॾियो। ऑर्डिनेंस तहत रिटायर्ड जजिस इब्राहिमी कमीशन ठाही वेंदी, जेका ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई सघे थी। कमीशन खे पिंडर ते ॾंड तय करण जो बि इख्तियार हूंदो। सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी पार्लियामेंट का मंजूर करायल 31 बिलन ते सहियूं करे छॾियूं। बिल 17 नवंबर ते पार्लियामेंट जे गदियल इजलास मां मंजूर कराया विया हुआ। सदर जी सही खां पोइ हाणे बिल कानून बणिजी विया। रोटेशन पॉलिसी ते खदशा सिंध हुकूमत अदालत पहुंची वही। सिंध पुलिस जे ऑफिसरन ऐं सेक्रेटरीज़ खे बदली करण वारो फैसलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज। चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज अली शाह एडवोकेट जनरल ज़रिए सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाखिल कराई। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त वफ़ाक़ी ऑफिसरन जी सिंध में कोटा घटाइण कानून जे ख़िलाफ़ आहे। सिंध में अॻी सीनियर ऑफिसरन जी कोटा आहे। पुलिस ऑफिसरन जी बदलीअ सां सूबे में अमन मान मुतासिर थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। सिंध मुझी जाना, सिंध मुझो ईमाना, सोपी अजरक पायो, इहो मुझो ऐलाना। सिंधु के सलाम, सिंधु के सलाम, सिंधु के सलाम, सिंधु के सलाम। 5 दिसंबर ते रथियल ईद ड्राइव्स में सवारियों सकाफती दिहाड़ी जो तैयारियों जोरों शोर से जारी। मुख्तलिफ शहरन में तकरीबूं, तालीमी ऐं सकाफती टेबलोस पेश। सिंधी गीतन ते झुमरियूं, हैदराबाद में सकाफती रैली। नाज़रीन वक्त आई खबरों अपडेट से लाइव रहो धरती टीवी न्यूज़।